मुल्क में मामूल खां घटि बरसातूं थियण सबबि सुकेड़े जो अलर्ट जारी। सिंधी बलोचिस्तान में सुकेड़े जी सूरतहाल वधीक ख़राब थियण जो ख़दशो। सेप्टेंबर 2024 खां मार्च 2025 ताईं रुगो 40 सैकड़ो वसकारा थिया आहिनि। मौसमियात खाते जो ई चवणो। सिंध में मामूल खां 62, बलोचिस्तान में मामूल खां 52 सैकड़ो घटि बरसातूं रिकॉर्ड कयूं वयूं। पंजाब में 36, केपी में मामूल खां 35 सैकड़ो घटि बरसातूं थियूं आहिनि। मौसमियात खाते जो ई चवणो। मुल्क में मामूल खां घटि बरसातूं थियण सबबि सुकेड़े जो अलर्ट जारी कयो वियो आहे। सिंध बलोचिस्तान में सुकेड़े जी सूरतहाल वधीक ख़राब थियण जो ख़दशो आहे। सेप्टेंबर 2024 खां मार्च 2025 ताईं रुगो 40 सैकड़ो वसकारा थिया आहिनि। मौसमियात खाते जो ई चवणो। तफ़सील मालूम कयूं था फ़कीर सलीम खान। जी फ़कीर सलीम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मुल्क में मामूल खां घटि बरसातूं थियण जे करे जेको ॾुकार वारी सूरतहाल बाबति पीडीएमए पारां अलर्ट जारी कयो वियो आहे। इन हवाले सां जेको अलर्ट जारी कयो वियो आहे उन में ॼाणायो वियो आहे त सोकड़े जी सूरतहाल तमामु ख़तरनाक हद ताईं वधंदी थी वञे। जेको पीडीएमए पारां अलर्ट जारी कयो में ॼाणायो वियो सेप्टेंबर 2024 खां मार्च 2025 ताईं रुगो 40 सैकड़ो बरसाति थी आहे। सिंध में मामूल खां वधीक जेका पाणी जी खोट थियण जे करे 62 सैकड़ो, बलोचिस्तान में 52 सैकड़ो जेके बरसातूं घटि पियूं आहिनि। इन जे करे जेका पाणी जी सूरतहाल आहे उहा घटिजी थी वञे ऐं कराची समेत सिंध जा कराची डिवीज़न जा 7 ज़िला इन समेत ॿिया जेके सिंध जा 8 ज़िला मजमूई तौर ते 15 जेके ज़िला आहिनि उहे हिन ॾुकार वारी सूरतहाल खे मुंहुं ॾेई सघनि था ऐं उनमें पाणी जी खोट पैदा थींदी। त इहे मौसमियात खाते जेको जारी कयो अलर्ट हुन में ॼाणायो त पंजाब में 36 सैकड़ो ऐं केपी में 35 सैकड़ो बरसातूं घटि पियूं आहिनि। मौसमियात खाते जारी कयल अलर्ट में ॼाणायो वियो ताज़ो वसकारनि सां जेके विचोलनि ऐं मथां इलाइक़नि में सूरतहाल बहितर आहे। सिंध बलोचिस्तान जे ॾाखिणे हिसे ऐं पंजाब जे ओभर तरफ़ वारे इलाइक़नि में सोकड़ो बरक़रार आहे। कुझु ॾाखिणी इलाइक़नि में सोकड़ो 200 ॾींहंनि खां वधीक वधी वियो आहे। जॾहिं त जेका सोकड़े वारे इलाइक़नि में पाणी जी खोट जे करे जेका सूरतहाल वधीक ख़राब थी सघे थी। इन हवाले सां मौसमियात खाते लाॻापियल जेके इदारा आहिनि उन्हनि खे अलर्ट जारी करे आगाही ॾिनी आहे त हू जेका पाणी जी खोट सबबि जेके पैदा थियण सूरतहाल आहे उनखे मुंहुं ॾियण जे लाइ पंहिंजा जोगा इंतज़ाम कनि। मौसमियात खाते जेको अलर्ट जारी कयो आहे उनजी काफ़ी जेके लाॻापियल इदारा आहिनि जंहिंमें जेको आहे पीडीएमए इस्लामाबाद, पीडीएमए कराची, पीडीएमए लाहौर समेत ॿिया जेके मुल्क जा सूबाई इदारा आहिनि तोड़े जेके पीडीएमए आहे सिंध जी उनखे ऐं गवर्नर सिंध समेत ॿिया जेके लाॻापियल इदारा आहिनि उन्हनि इन अलर्ट जी कापी मोकिली आहे। ॼाणायो आहे त जेके ॼाणायल लाॻापियल इदारा आहिनि उन इन सूरतहाल खे मुंहुं ॾियण जे लाइ पंहिंजा अॻुवाट इंतज़ाम कनि। जी ठीक है, वरी मेहरबानी फ़कीर सलीम अपडेट करण जे लाइ।